मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ GDA ऐं तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान तरफ़ां 8 फरवरी ते सॼे मुल्क समेत सिंध में सॾायल पुरअमन हड़ताल मेड़ शहर में जुज़वी असर ॾेखारियो। टावर चौक ऐं अंदरिन इलाइक़नि जूं घणियूं बाज़ारूं सुबुह खां बंदि रहियूं जॾहिं त शहरी तोड़े ॿेराड़ियुनि जा माण्हू घरनि ताईं महदूद नज़र आया। इन ई हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अब्दुल रसूल उर्फ फारूक अहमद। जी अब्दुल रसूल, वधिक तफ़सीलुनि सां आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं GDA ऐं तहरीक तहफ़ुज़ पाकिस्तान तरफ़ां अॼु जेको 8 फरवरी ते मुल्क गिर जो फिता शटर बंद ऐं फिता रोक जी जेका हड़ताल जी काल ॾिनी वई हुई, उन सिलसिले जे हिसाब सां असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध समेत दादू ज़िले जे शहर तालके मेहड़ में सुबुह सां जेको आहे मतिलबु कारोबारी मर्कज़ जेके मतिलबु ख़ासि बाज़ारूं आहिनि उहे जुज़वी तौरु मतिलबु बंदि नज़र आयूं ऐं इंतिज़ामी तौर ते मेहड़ पुलिस जेका आहे मतिलबु DSP जी अॻुवाणी में मुख्य टावर चौक ते पुलिस मोबाइलूं बीहारे जेको आहे पिणु उते नज़र आई ऐं शहर जे मुख्य जेके बाज़ारुनि ऐं रस्तनि सां गश्त कंदे पिणु नज़र आई। ऐं तव्हांखे ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा ॿुधाईंदा हलूं त आम ज़रियनि मूजिबि इहा बि जेका त मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि मतिलबु जेका हिकिड़ी शहर में मतिलबु जेको आहे हिकिड़ी फैलियल आहे त राति जेको वापारी तंज़ीमुनि खे ऐं जेके ट्रांसपोर्ट जेके मालिकान आहिनि उन्हनि खे हितां जे लोकल नुमाइंदनि ऐं जेका लोकल हितां जी इंतिज़ामिया आहे उन्हनि इहो ई मैसेज मोकिलियो त सुबुह सां पंहिंजा कारोबार खोलिया वञनि ऐं ट्रांसपोर्ट जेका आहे उहा मतिलबु जेका हलाई वञे। ऐं इहो तव्हां ॿुधाईंदा हलूं त हितां जेके शहरी ऐं समाजी जेके अॻुवाननि ऐं सोशल माण्हुनि जो इहो ई चवणु आहे त इमरान ख़ान हिकिड़ो पाकिस्तान जो दिलि लीडर आहे ऐं इहो वाहिद माण्हू आहे जेका मतिलबु पंहिंजे मुल्क ख़ातिर हुन जेका मतिलबु जेल हिनमहिल ताईं मतिलबु कटे रहियो आहे ऐं हुननि जेको आहे पंहिंजे मतिलबु जेको हक़ जे लाइ पंहिंजो माना जेको सिलसिलो आहे उहो हिनमहिल ताईं रखियो पियो अचे। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेके हितां जा लोकल जेके मतिलबु जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जो इन सिलसिले में को बि अहिड़ो मौक़फ़ साम्हूं न अची सघियो आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ो इहो बि असां ॿुधाईंदा हलूं त मेहड़ जे दुआ चौक खां अॼु 12 बजे जेको आहे हिकिड़ी एतिजाजी तौरु परमन रैली कढी वेंदी जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी मुख्य टावर चौक ते पहुचंदी जिथे मुख़्तलिफ़ अॻुवान ख़िताब कंदा। जी वॾी महिरबानी तफ़सीलुनि सां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।